वो मुझी भेण हुई, मुखे प्यारी नहीं, बाकी तोखे प्यारी। हाँ बाबा साईं, ताके तमाम घणो दुख आहे जेको नज़र अचे पियो। छो न? पुफी तो दम ही हॉस्पिटल में ॾिनो। डॉक्टरनि बचाइण जी ॾाढी कोशिश कई, पर अफ़सोस वो बची न सकी। तव्हांजो त को कसूर ई न आहे हिन में। अरे तू चवण छा थो चाहीं? कुझु न बाबा साईं, कुझु बि न। तोखे इन करे पढ़ायमि त ॿ अखर पंहिंजे पेट में विझी मूंसां होॾियूं ॾे। न बाबा साईं, तव्हां पंहिंजे अंदर जे अरमाननि जी ॻाल्हि करण खे ग़लति रंग न ॾियो। अरे मां ॼाणियां थो। तूं छा थो ॼाणी? मां चवां थो पंहिंजे आपे में रह। मां आपे में ई आहियां बाबा साईं। पुट्रा ई पुट, उन जे करे बर्दाश्त थो कयां, न त अहिड़े लहजे में ॻाल्हाइण वारा साह खणण लाइ सिकंदा। बाबा साईं मास्टिक ॻाल्हि ॿुध, आईंदा पंहिंजो लहजो दुरुस्त रख। तुंहिंजी शादीअ लाइ सोचींदुसि, छो त हवेली ख़ाली थी वई आहे। न आहे करणी मूंखे शादी। मूंखे पंहिंजी तालीम मुकमल करणी आहे। ॿियो इहो त तव्हांखे आंटी इशरत खां माफ़ी वठणी पवंदी ऐं फिज़ा खे पंहिंजो करणो पवंदो। छो तुंहिंजे दिमाग़ में उठ वेठल आहे छा? जो पंहिंजे पीउ सां अरडाई थो करी। तव्हांखे तव्हांजी कयल ग़लती जी तलाफ़ी लाइ थो चवां। इहो मुंहिंजो पंहिंजो अमल आहे, पर लोड़े तो मूं आहे न। उहा वरी तुंहिंजी ग़लती आहे, तव्हांजी न आहे। वरी चओ था त मां तव्हांजे साम्हूं थो थियां। नूरोज़ ॾिस, मां चवां थो मूंखां कदावर थियण जी कोशिश न कर। मां फिज़ा जे बारे में सोचींदुसि, बाक़ी उन्हनि खां माफ़ी कॾहिं बि कोन वठंदुसि। माफ़ी वठे न मूं वारो आंगूठो। सलीम, तोखे ख़बर आहे ताऊं केतिरी तड़पी हूंदसि, केतिरो फटकी हूंदसि। इंतज़ार कंदे कंदे ॻोढ़नि जे समुंड में कीअं गोता खाधा हूंदा। तुंहिंजे लाइ त पोइ बि आसान हूंदो, मुंहिंजे लाइ त हर वक़्तु क़यामत जो मंज़र हुयो। कॾहिं मारियो वेंदो हुउमि त कॾहिं जीआरियो वेंदो हुउमि। बसि कर सलीम, वधीक पंहिंजी तकलीफ़ जो ज़िक्र न कर। इहे तकलीफ़ूं तोखे सिर्फ़ु मुंहिंजे करे ई मिलियूं आहिनि। कमदार ऐं उन्हनि जे शार्तनि मुंहिंजी दुश्मनीअ जो प्लान तोखां पए वरितो। उहे वॾा ज़ालिम आहिनि। उन्हनि जे ज़ुल्मनि जे ज़ंजीर में मुंहिंजो दोस्त नवाज़ भी मारियो वियो। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।